हे नाथ नारायण वासुदेव। माता पिता वेठा हा, माता बुजुर्ग पंहिंजे जवान पुट जे लाइ भोजन ठाहिया। थाली में ॾिसी करे सब्जी सादो भोजन, अहिड़ो गुस्सो आयो, क्रोधी स्वभाव। पुट थाली खणी ये तिरस्कार करे छॾी, थाली हटाए छॾी थाली। फुल्का किरी पिया, दाल हारजी वई मथो धरतीअ ते। पिता उथिया, सोची पिता चिलाईंदा ॾाढो, लेकिन ऐश आहे। माता ॿ शब्द चया, पिता जे अखियुनि में आंसू अची विया। उहा थाली खणी करे पिता सहेजे रखी, फुल्का खया, दाल मेड़े रखी। थोड़ो सामान्य थियो। पुट चवण लॻो, बाबा तव्हां रो छो था पिया, तव्हांखे कुझु चयो छा? मां त रोटी फिटी कई। चिलाइणो तो त चिलायो, भले रोई छो था ॾेखारियो? चओ हरे कृष्ण। पिता ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, चई पुट सवाल इहो नाहे तोखे भोजन पसंदि नाहे त तूं ठुकराए छॾियो। यादि रख, अगरि अन्न तोखे ठुकराए छॾे त तूं काथे रहंदे? जंहिं अन्न खे तूं फिटी कयो आहे, जंहिं अन्न जो तूं अपमान तो करे, फिटी करे छॾे थाली, धरतीअ ते किरी पई। उहो अन्न राजा, अन्न ब्रह्म स्वरूप अगरि तोखे ठुकराए छॾे त दाणे दाणे जे लाइ मोहताज थी वेंदे। तूं छा थो सम्झी ये थाली फिटी कई आहे? न न, ये जेके ॿ फुल्का आहिनि, मुंहिंजा मित्र किसान आहिनि, मूंखे पूरी जानकारी आहे। किसान भगवान के प्रार्थनाऊं कंदा आहिनि कि बरसात पए। पसीना वाहे करे वीचारा उहे बिज लॻाईंदा आहिनि, तॾहिं वञी करे बरसात पवंदी आहे। ऐं जॾहिं खेत हरी भरी थींदी आहे त किसान शुकुर करणु लॻंदा आहिनि, नचणु लॻंदा आहिनि। कई महीना लॻी वेंदा आहिनि, तॾहिं उहा धान निकिरंदी आहे। वरी धान खे छाणियो वेंदो आहे, वरी उहा धान पीसाई वेंदी आहे, तॾहिं वञी अटो ठहंदो आहे। वरी उन अटे खे माण्हू ख़रीद करे ईंदो आहे, दुकान मां वठी ईंदो आहे, घर में रखंदो आहे। वरी तुंहिंजे माता केॾी महिनत सां पाणी मिलाए, हथनि सां महिनत करे, पसीना करे, ऐं उहो फुल्को ठाहियो कि मुंहिंजो लाल खाईंदो। घणनि माण्हुनि जी इन में महिनत आहे, कुदरत वारे जी कृपा आहे, ऐं तूं बिना कारण जी उहा रोटी फिटी करे छॾी। घणनि माण्हुनि जी महिनत, तपस्या, परिश्रम, पसीनो, घणनि जी दुआऊं हुयूं, परमात्मा जी कृपा खे फिटी कयो आहे। उहे ॿ फुल्का फिटी न कया। तूं भोजन जो तिरस्कार न कयो आहे, साक्षात परमात्मा जो तिरस्कार कयो। चओ हरे राम। तॾहिं उन माफ़ी घुरी करे माता पिता को उही भोजन स्वीकार कयो। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं गुरबाणी में चवंदा